सिंधी क्रिएशंस प्रेजेंटिंग चंगेज़ खान केर हो हिस्सो ॿियो। अस्सलाम वालेकुम दोस्तो। जिन दोस्तनि चंगेज़ खान हिस्सो पहिरियों न ॾिठो आहे उहे डिस्क्रिप्शन में ॾिनल लिंक ज़रिए पार्ट 1 ॾिसी पोइ पार्ट 2 ॾिसनि त जीअं उहे उन तारीख़ी ज़ालिम हुक्मरान बाबति मालूमात खां पुरलुत्फ़ थी सघनि। दोस्तो, चंगेज़ खान 1214 ईस्वी ऐं 1218 ईस्वी में 2 चीनी रियासतूं हिया ऐं किन ते कब्ज़ो करे वरितो। दोस्तो, 1219 में जॾहिं चंगेज़ खान मुख़्तलिफ़ रियासतुनि में पंहिंजा सफ़ीर मोकिलिया त उन्हनि खे क़त्ल कयो वियो ऐं उहो संदसि ज़िंदगी जो अहम वाक़ियो हो। चंगेज़ खान उन वाक़िए खे आलमी सतह ते उभारियो ऐं जलाल में अची दुनिया खे फ़तह करण जे इरादे सां निकितो ऐं उन ई साल उन चीन ऐं अफ़गानिस्तान जे उत्तरी सरहद ताईं इलाइक़ो फ़तह कयो ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे बुखारा, समरकंद, शाहपुर, हरात, तुर्किस्तान, अज़रबैजान, तब्रेज़ ऐं ख़ुरासान ते हमिलो करे फ़तह कयो। संदसि फ़ौज रूस ऐं हिंद जे कुझु हिसनि खे बि फ़तह कयो ऐं 6000 स्क्वायर मील जे इराज़ी जो मालिक थी वियो। संदसि सल्तनत में सिज उभरी ऐं लही वेंदो हो ऐं उन सल्तनत लाइ उन तक़रीबन 1 करोड़ माण्हू हलाक कया। दोस्तो, इते सवाल इहो आहे त आख़िर उन उहो सभु कयो कीअं? उन वक़्तु उन पंहिंजी फ़ौज में सिर्फ़ 2 नया फार्मूला मुतारिफ़ कराया। नंबर 1, संदसि रफ़्तार। चंगेज़ खान उन वक़्तु संदसि फ़ौज मां प्यादा दस्ता ख़तमु करे पंहिंजे तमामु लश्कर खे घोड़नि वारे लश्कर में तब्दील करे छॾियो ऐं हर फ़ौजी खे हिक वक़्त में 3 घोड़ा मिलियल हूंदा हुआ। जंहिं बि जंग ते हू वेंदा हुआ त उन वक़्तु जंहिं घोड़े ते सवार थियल हूंदा हुआ, जॾहिं उहो घोड़ो थकिजी पवंदो हो त उन खे उते ई ज़बह करे उन जो रतु ॿियनि घोड़नि खे पियारे ऐं उन जो गोश्त पाण सां गॾु खणंदा हुआ ऐं ॿिए घोड़े ते सवार थी अॻिते वधंदा हुआ ऐं पंहिंजे लश्कर में घोड़नि जी कमीअ खे रस्ते में मिलंदड़ आबादीअ मां पूरो कंदा हुआ। ऐं ईअं ई चंगेज़ी फ़ौज बग़ैर बीहण जे पंहिंजे हदफ़ ॾांहुं वधंदी हुई ऐं उन तरीक़े सां चंगेज़ खान जी फ़ौज उन वक़्त जी दुनिया जी तेज़ तरीन फ़ौज जो रुतबो हासिलु कयो। ऐं ॿियो फार्मूलो संदन नई दरियाफ़्त कयल अटकल हुई। दोस्तो, तारीख़ इंसान में मंगोल या तातारी शायदि उहे पहिरियां ई इंसान हुआ जेके हलंदड़ घोड़े ते वेही तीर हलाए सघंदा हुआ। उन खां पहिरियां सिर्फ़ ताक़त खे जंग में अहमियत हासिलु हुई, न कि मुख़्तलिफ़ लड़ाई जो अटकलूं या फाइटिंग ट्रिक्स। पर चंगेज़ खान जा फ़ौजी हलंदड़ घोड़े ते कंहिं बि तरफ़ निशानू करे तीर हलाए सघंदा हुआ। दोस्तो, मंगोल फ़ौजी तमामु घणा ज़ालिम ऐं सफ़ाक हूंदा हुआ। जॾहिं बि का रियासत फ़तह कंदा हुआ त माण्हुनि खे क़त्ल करे उन्हनि जी खोपड़ियुनि सां मीनार ठाहींदा हुआ ऐं जंहिं बि दस्ते या कमांडर वॾो मीनार ठाहिरायो उन खे इनाम सां नवाज़ियो वेंदो हो। ऐं ईअं ई संदनि फ़ौजियुनि खे वधीक ज़ुल्म करण लाइ हौसला अफ़ज़ाई कंदा हुआ ऐं उन करे जंग दौरान ॿार, मायूं, पोढ़ा, ऐसी ताईं जो जानवरनि खे बि क़त्ल करे ऐं बीठल फसलनि खे तबाह करे छॾींदा हुआ। दोस्तो, चयो वञे थो त चंगेज़ खान मुसलमाननि लाइ अज़ाब इलाही सम्झो वञे थो। हिकु दफ़े चंगेज़ खान जा कुझु वापारी ख़्वारज़म सल्तनत में वापार लाइ आया। ख़्वारज़म जे बादशाह अलाउद्दीन ख़्वारज़म जे हिकु गवर्नर उन्हनि सां फुरलुट कई। चंगेज़ खान खे जॾहिं उन जी ख़बर पई त उन पंहिंजो हिकु वफ़द अलाउद्दीन ख़्वारज़म ॾे इंसाफ़ लाइ मोकिलियो, पर अलाउद्दीन ख़्वारज़म जवाबनि उन्हनि सभिनी खे क़त्ल करे सिर्फ़ु हिकु माण्हूअ खे अधु मुछूं, अधु ॾाढ़ी ऐं अधु मथो कूड़े चंगेज़ खान ने मोकिलियो त हीअ आहे उन्हनि जो इंसाफ़। दोस्तो, चंगेज़ खान उन वक़्तु जंग में शिकार करे रहियो हो जॾहिं उन खे उहा ख़बर मिली त जलाल में अची वियो ऐं भर पासे में हिकु जबल ते चढ़ी वियो ऐं आवाज़ ॾिनई त ए मुसलमाननि जा अल्लाह, तुंहिंजे बंदनि असां सां ज़ुल्म कयो आहे ऐं असांखे तव्हां खां उन जो बदिलो खपे। बसि पोइ जॾहिं चंगेज़ खान ईरान ते हमिलो करे मुसलमाननि लाइ पंहिंजे लश्करनि जो मुंहुं कयो त जहाद लाइ कुझु माण्हू निकिता जिन में कुझु अलाह वारा बि हुआ। उहे जॾहिं जहाद लाइ निकिता त ॾिठूं चंगेज़ी लश्कर जे पोयां फ़रिश्तनि जूं जमायतूं बि आहिनि ऐं उहे चई रहिया आहिनि त ए काफ़िर जमायत उन्हनि ज़ालिमनि खे तबाह करे छॾियो ऐं उन्हनि खे ख़तमु करे छॾियो। दोस्तो, यादि रहे त चंगेज़ खान जा लश्कर जॾहिं मुसलमाननि ते हमलावर थिया हुआ त उन वक़्तु मुसलमान बि फ़िरका वारियत में हिक ॿिए जा दुश्मन हुआ। एतिरे ताईं जो उलमा कराम फ़रमाइनि था त जॾहिं चंगेज़ खान उन्हनि जे क़िलनि जो घेरो कयो उन वक़्तु बि
ख़लीफ़ा वक़्त जे दरबार में कांग हलाल या हराम बाबति मनाज़रो हली रहियो हो। दोस्तो, अल्लाह असांजी मौजूदा मुसलमाननि खे अहिड़े फज़ूल फितननि खां पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे त वरी न रब तरफ़ां मुसलमाननि जी तबाहीअ लाइ फ़रिश्तनि ऐं ज़ालिमनि जी जमात खे मोकिलियो वञे। दोस्तो, चंगेज़ खान 18 अगस्त 1227 ते हिकु जंग दौरान मारियो वियो। उन खां पोइ संदसि पुटनि, संदसि घरवारियुनि, ग़ुलामनि ऐं घोड़नि खे ज़बह करे संदसि खज़ाननि सां गॾु नामालूम जाइ ते दफ़न करे छॾियो। ॿुधायो वञे थो त चंगेज़ खान जो मक़बरो ज़मीन जे अंदरि हो ऐं उन खे दफ़न करण खां पोइ उन जाइ ते हज़ारे घोड़नि खे डोड़ायो वियो त जीअं उन्हनि जा तमामु निशान ख़तमु थी वञनि। ऐं ईअं चंगेज़ खान जी क़बर 800 सालनि ताईं इंसाननि लाइ गुजारत रही ऐं अक्टूबर 2004 में संदसि मक़बरो दरियाफ़्त थियो त पहिरियों भेरो संदसि मालो दौलत ऐं शानो शौकत जो अंदाज़ो थी सघियो। दोस्तो, उमेद करियूं था त अव्हांखे असांजी हीअ कोशिश ज़रूरु पसंदि आई हूंदी। असांजी हिम्मत अफ़ज़ाई कंदा ऐं वधीक अहिड़नि तारीख़ी वीडियोज़ लाइ इंतज़ारु कंदा, लाइक कंदा ऐं सब्सक्राइब कंदा।